हरे राम बाबू। वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु मूंसां गॾु ॾाढो ख़ासि दोस्त आहे। तव्हां प्लीज़ पंहिंजो थोरो असांखे इंट्रोडक्शन ॾियो। हिन जो नालो विशाल पिंजानी, हे कोल्हापुर जा आहिनि ऐं मुंहिंजा ॾाढा वॾा भाउ आहिनि कि हे मूंसां गॾु इंटरव्यू लाइ वेठा आहिनि। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो विशाल पिंजानी आहे। मां कोल्हापुर महाराष्ट्र इंडिया में रहंदो आहियां। मुंहिंजो बुक शॉप आहे ऐं हिकिड़ो पब्लिकेशन बि आहे ऐं तंहिंखां सवाइ मां LGBTI कम्युनिटी जे लाइ कमु कंदो आहियां। LGBTI मीन्स लेस्बियंस, गेज़, बाइसेक्सुअल्स, ट्रांसजेंडर, इंटरसेक्स, क्वियर एंड एसेक्सुअल पीपल। हिंदी, संस्कृत या थोड़ो फार सिंधी लैंग्वेज में ॿुधाइण वञो त समलिंगी, द्विलिंगी, उभयलिंगी ऐं तृतीयपंथी इन्हनि जे राइट्स जे लाइ कमु कंदो आहियां। तव्हां LGBTQI एसेक्सुअल कम्युनिटी लाइ कमु करणु छो चाहींदा? मां पाण होमोसेक्सुअल आहियां। आई एम अ गे मैन ऐं मूंखे ख़बर आहे भई केॾी तकलीफ़ थींदी आहे भई तव्हां जेॾीमहिल पाण रियलाइज़ कंदा आहियो गे आहियो त उहो जेकी तशमतश थींदी आहे पंहिंजे अंदरि ई भई मां अलॻि आहियां दुनिया खां, सभिनीनि खां अलॻि आहियां, पर उहो प्रॉब्लम थींदो आहे। पोइ माण्हू एक्सेप्ट न कंदा आहिनि, माण्हू तव्हां सां दुर्व्यवहार कंदा आहिनि ऐं माउ पीउ पहिरें भाउर भेनरुनि खे सम्झण में तव्हांखे तकलीफ़ थींदी आहे। माना उहो प्यार भली तव्हां सां करनि पर उन्हनि खे अंडरस्टैंड करण में टाइम लॻंदो आहे। त जेकी बि तकलीफ़ूं हिकिड़ो होमोसेक्सुअल या LGBT फेस कंदो उहो मां फेस कयो आहे, पाण ॾिठो आहे। त मूंखे उहो दर्द ख़बर आहे भई छा हूंदो आहे। त इहो ॿियनि खे तकलीफ़ न थिए तंहिं करे मां माण्हुनि में नॉलेज इन ॻाल्हि जे बारे में अवेयरनेस क्रिएट थिए तंहिं करे इहो अभियान स्टार्ट कयो। विशाल, हाणे जाम माण्हू चवंदा आहिनि कि होमोसेक्सुअलिटी कंहिं तरीक़े जो बीमारी आहे, न ठीकु थी वेंदो, न हे त पंहिंजी मर्ज़ीअ सां होमोसेक्सुअल आहे। प्लीज़ इन जे बारे में थोरो असांखे ॿुधायो। माण्हुनि में ॾाढो गैर समझ हूंदो आहे भई होमोसेक्सुअलिटी इज़ अ चॉइस। होमोसेक्सुअलिटी चॉइस कान्हे। जे सेक्सुअलिटी चॉइस हुजे हा त हेट्रोसेक्सुअल केॾीमहिल डिसाइड कयो पिए उन्हनि खे स्ट्रेट मैन व्हेन दे डिसाइड दैट दे वांट टू बी हेट्रोसेक्सुअल। तव्हां जेॾीमहिल 12-13 साल हुयो त छा तव्हां डिसाइड कयो भई मां छोकिरनि जी तरफ़ अट्रैक्ट थींदसि, छोकिरियूं डिसाइड कंदियूं छा छोकिरे या छोकिरा डिसाइड कंदा आहिनि छा छोकिरनि खे? इट्स नॉट अ चॉइस। इहा कोई चॉइस न हूंदी आहे ऐं काई बीमारी बि न आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन ऐं इंडियन साइकेट्रिक सोसाइटी ॿिन्हिनि क्लियरली चयो आहे भई होमोसेक्सुअलिटी इज़ नॉट अ डिज़ीज़ और अ डिसऑर्डर। इंडियन संस्कृति में इहो होमोफोबिया जेको होमोफोबिया माना जेको होमोसेक्सुअल्स आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ या उन्हनि जे अगेंस्ट हेट फोबिया एंड अननेसेसरी हेट। त इंडियन सोसाइटी जो जेको इहो माण्हू चवंदा आहिनि फ्रेज़ या लाइन उन जे बारे में तव्हां प्लीज़ ॿुधायो। त असांजो इतिहास ॾिसो, असांजो कल्चर ॾिसो। जे तव्हां खजुराहो वञो जेको हिकिड़ो हज़ारों साल पुरानो स्कल्पचर्स उते टेम्पल ठहियल आहिनि, उते होमोसेक्सुअल एक्ट्स डिपिक्ट कयल आहिनि। होमोसेक्सुअल लव इज़ एच्ड इन द स्टोन इन टेम्पल्स ऑफ खजुराहो। तव्हां महाभारत में ॾिसो त उते शिखंडी आहे जेको ट्रांस मैन आहे, तृतीयपंथी फीमेल टू मेल ट्रांसजेंडर मैन। त असांजे इतिहास में असांजे हिननि ग्रंथनि में इन सभिनीनि LGBTI सभिनीनि माण्हुनि जो मेंशन कयल आहे त हे असांजे संस्कृति जे ख़िलाफ़ु कान्हे, असांजे इतिहास जे ख़िलाफ़ु कान्हे। त इन जो गवाह असांजो इतिहास ऐं असांजी संस्कृति ऐं असांजा टेम्पल्स ई आहिनि जेका खजुराहो में आहिनि। माना इहो नओं कुझु न आहे, सदियुनि खां माण्हू होमोसेक्सुअल हूंदा आहिनि, खाली उन जे बारे में ॻाल्हाईंदा ओतिरो वधीक कान्हनि। छाकाणि त एतिरी पॉपुलेशन में न हूंदा आहिनि। त वधीक जेकी कॉम हूंदी आहे उहा हेट्रोसेक्सुअल माना स्ट्रेट हूंदा आहिनि जंहिंमें अट्रैक्शन जेको हूंदो आहे उहो मैन ऐं वुमन में हूंदो आहे। पर थोरा माण्हू ईअं बि हूंदा आहिनि जेको अट्रैक्शन वुमन ऐं वुमन में हूंदो आहे ऐं मैन ऐं मैन में हूंदो आहे। कोई माण्हू ईअं बि हूंदा आहिनि जेको पंहिंजी जेंडर आइडेंटिटी सां आइडेंटिफाई न कंदा आहिनि। भई बॉर्न हूंदा आहिनि मेल बॉडी में पर उहो पंहिंजे पाण खे फीमेल सम्झंदा आहिनि। त उहो बि काई बीमारी कान्हे, उहो पंहिंजी आइडेंटिटी आहे। त उहो बि वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन वेरी रिसेंटली उहो बि मेंटल इलनेस ऐं डिसऑर्डर मां कढी छॾियो। राइट। विशाल, तव्हांखे कॾहिं ख़बर पई कि तव्हां गे हुया, तव्हांखे छोकिरा वणंदा आहिनि? हे मुंहिंजो फेवरेट सवाल आहे। तव्हां घणी साल जा हुयो जंहिंमें तव्हांखे ख़बर पियो भई तव्हांखे छोकिरा वणंदा आहिनि? जस्ट लाइक एवरीवन एल्स व्हेन यू रीच योर प्यूबर्टी। असां जेॾीमहिल 12-13 साल हूंदा आहियूं जेॾीमहिल सेक्सुअल फीलिंग्स या अट्रैक्शन माण्हुनि में ईंदो आहे उन ई टाइम ते होमोसेक्सुअल्स खे बि पंहिंजो अट्रैक्शन वग़ैरह ईंदो आहे। तेॾीमहिल असांखे बि ख़बर पवंदो भई असांखे अट्रैक्शन आहे गाइस जे तरफ़
ऐं जेकी लेस्बियन्स आहिनि उन्हनि खे ख़बर पवंदो आहे उन्हनि खे अट्रैक्शन आहे फीमेल जे तरफ़। त जीअं तव्हांजी बॉडीज़ ऐं जीअं तव्हां एज कंदा आहियो तव्हांखे इहो सभु रियलाइज़ थींदो, असांखे बि उन ई एज में उन ई प्रोसेस में असांखे बि रियलाइज़ थींदो भई असांजो अट्रैक्शन सेम सेक्स तरफ़े आहे ऐं ऑपोज़िट सेक्स तरफ़े कान्हे करे। पर ईअं थींदो आहे छा की उन महिल अगरि कंहिंखे ॿुधाइण जी हिमत न थींदी आहे या पाण खे लॻंदो आहे अरे मां मूंखे ईअं छो थो फील थिए, ॿियनि छोकिरनि खे त न थींदो आहे फील? हा, त पोइ उहो फीलिंग थींदी आहे, ॾाढो लोनली बि फील थींदो आहे भाई मां सभिनीनि वांगुरु कान आहियां। ईअं पंहिंजे पाण ते ई सवालु ईंदो आहे भाई हे मां में कोई बीमारी त कान्हे, मां में कोई कमी त कान्हे। त ईअं कुझु कान्हे। अकॉर्डिंग टू इंडियन साइकेट्रिक सोसाइटी इन द पोजिशन स्टेटमेंट दे हैव सेड होमोसेक्सुअलिटी इज़ अ नॉर्मल सेक्शुअल वेरिएंट जस्ट लाइक हेट्रोसेक्सुअलिटी। राइट। तव्हांखे जंहिं महिल ईअं ख़बर पियो भई तव्हां डेफिनेटली गे मैन आहियो, तव्हां पेरेंट्स खे कीअं ॿुधायो ऐं कॾहिं ॿुधायो? त इन ई ॾाढी वॾी स्टोरी आहे। त इन शॉर्ट मां पहिरियों पंहिंजी भेनरुनि खे ॿुधायो। मुंहिंजी भेनरूं ॾाढियूं अंडरस्टैंडिंग हुयूं, सपोर्टिव हुयूं, उन्हनि वञी करे पेरेंट्स खे कन्वे कयो ऐं पाण बि कन्विंस न हुयूं, मुंहिंजा पेरेंट्स बि इनिशियली कन्विंस न हुया, पर जेॾीमहिल उन्हनि खे मां ॿुधायो भाई हे नेचुरल आहे, हे हज़ारों सालनि खां इहो कोई नई कान्हे, इहा माना वेस्टर्न कॉन्सेप्ट कान्हे, उहो बि चवंदा आहिनि। हा, उहो बि चवंदा आहिनि। त जेॾीमहिल मां उन्हनि खे हीअ सभु ॻाल्हि सम्झारायूं त उहे सम्झिया। छो? छाकाणि त जेॾीमहिल पंहिंजो ॿारु हूंदो आहे त असांखे प्यारु हूंदो आहे पंहिंजे ॿार जे लाइ ऐं असां थोरो सो वधीक एफर्ट्स खणंदा आहियूं उन ॻाल्हि खे सम्झण जो। त मुंहिंजे पेरेंट्स बि एफर्ट खयो इन ॻाल्हि खे सम्झण जो। उहे जेॾीमहिल सम्झिया भाई हे कोई ग़लति शइ कान्हे, इहा नॉर्मल आहे ऐं कंहिं कंहिं महिल ईअं ॿार हूंदा आहिनि जेका गे हूंदा आहिनि ऐं उहे सम्झिया, उन्हनि एक्सेप्ट कयो मूंखे। बट विशाल, सम्झण में ऐं एक्सेप्ट करण में जाम फ़र्क़ु आहे। जाम हो त जेॾीमहिल असांखे पाण खे ख़बर पवंदो आहे, असांखे पहिरियों प्रोसेस हूंदो आहे असां पाण एक्सेप्ट करणु। त उन में ई चङा साल निकिरी वेंदा आहिनि। त पेरेंट्स खे बि थोरो टाइम असांखे बि ॾियणो पवंदो आहे भाई उहो इन ॻाल्हि खे सम्झनि ऐं एक्सेप्ट करनि। ओवरनाइट एक्सेप्ट में बि जेका जाम वधीक एजुकेटेड ऐं जेके हिननि ॻाल्हियुनि जो नॉलेज आहे उहे पेरेंट्स मतां इमीडिएटली एक्सेप्ट करनि। अॼुकल्ह मां ईअं बि ॾिठो आहे भाई जेॾीमहिल 14-15 साल जी उमिरि में कोई गे बॉय पंहिंजे पेरेंट्स खे वञी ॿुधाईंदो आहे मां गे आहियां, त उहो कमिंग आउट पार्टी रखंदा आहिनि। भाई असांजे ॿार हिमत जी ॻाल्हि कई आहे भाई ऐं असांखे एॾो क्लोज सम्झो अथऊं भाई हिमत करे असांखे अची करे ॿुधायो अथऊं, त उन जी पार्टी बि रखंदा आहिनि। या इट्स कॉल्ड कमिंग आउट पार्टी एंड आई एम श्योर असांजा जेका अमेरिका में फ्रेंड्स वग़ैरह आहिनि उन्हनि कंहिं अटेंड बि कई हूंदी कमिंग आउट पार्टी पंहिंजे गे फ्रेंड्स जी। वंडरफुल, इंडिया में थिए त इहो, हा। लेट्स होप सो। मूंखे हाणे तव्हां खां पुछणो आहे, तव्हां अभिमान नाले जो हिकिड़ो सपोर्ट ग्रुप स्टार्ट कयो आहे कोल्हापुर में। हा, उहो ग्रुप छो? त असां पंहिंजे गे असां मूं वांगुरु ई जेका ॿिया गे पीपल हुया असांजे सिटी में कोल्हापुर में, उन्हनि मां 4 साल जे दरमियान 3 ॼणनि सुसाइड कई। त भाई उन्हनि जा पेरेंट्स एक्सेप्ट न पिया करनि या उन्हनि खे जाम ॼणा बुली पिया करनि, टीस पिया करनि। ऐं हिकिड़ो जेको लास्ट पर्सन हुयो, 3rd पर्सन जंहिंजी सुसाइड थी 2 साल अॻु में, दैट टू ड्यूरिंग दिवाली, उहो त रुगो 19 इयर्स जो हुयो। माना तो मर्द न आहे, जाम थींदो आहे। माना मूंखे त स्कूल में अक्षरशः छोकिरा आया चढ़ी लाइ समय तूं छोकिरो आई बि की न करे। त जाम टॉर्चर, जाम बुली थींदो आहे। ऐं इन टॉर्चर ऐं बुली जे करे असां पंहिंजा 3 दोस्त we lost them to suicide and that is when we decided that we have to do something about it. ऐं असां अभिमान करे जेको आहे उहो LGBT सपोर्ट ग्रुप स्टार्ट कयोसीं। राइट, कॾहिं स्टार्ट कयो? दिसंबर 2017। वाओ, माना हाणे 2 साल थींदा। हा। त तव्हांजो छा रिस्पॉन्स रहियो आहे हिते? सभिनीनि खां पहिरियों असां रिस्पॉन्स खां त पहिरियों असांखे जेको हुयो कम्युनिटी खे गॾु आणणो हुयो। पहिरियों त माण्हू एक्सेप्ट न कंदो आहे भाई कोई मां गे आहियां, ऐं जेका एक्सेप्ट कंदा आहिनि उहे असां सां गॾु आया। त सभिनि खां पहिरियों असांजो इम्पोर्टेंट कमु आहे उन्हनि खे एजुकेट करणु। भाई तव्हां कुझु ग़लति कान आहियो, भाई तव्हां पाण खे ग़लति या कमज़ोर या कोई बि जेको बि तव्हांखे सोचे उहो कान्हे। पहिरियों उन्हनि खे उहो रियलाइज़ कराइणो आहे ऐं उन्हनि खे रियलाइज़ करिणो आहे भाई जंहिं महिल तव्हां पंहिंजे पाण खे एक्सेप्ट कंदव ऐं तव्हां पाण गिल्टी न रहंदव पंहिंजे सेक्सुअलिटी जे बारे में, तॾहिं तव्हां पंहिंजे पाण सां यू विल बी एट पीस विथ योर सेल्फ। त असांजो फर्स्ट कमु हूंदो आहे टू असिस्ट देम इन एक्सेप्टिंग देमसेल्व्स। राइट, बिकॉज़ मूंखे नथो लॻे कि गिल्टी फील थियणु खपे कंहिंखे, जेको तूं आहे इहो तव्हांखे थो लॻे, पर चङनि माण्हुनि खे अञा उहो नॉलेज कान्हे। असां लकी आहियूं भई असांखे थोरी अवेयरनेस आहे ऐं इन अवेयरनेस जी ज़रूरत सॼे समाज खे आहे। ऐं आई होप तव्हांजे चैनल जे दरमियान ऐं तव्हांजे इंटरव्यू जे द्वारा असां उहो अवेयरनेस क्रिएट करे सघूं माण्हुनि में। न, बट आई फील वेरी स्ट्रांगली फॉर द LGBTQ कम्युनिटी, तॾहिं मां तव्हां खां इंटरव्यू थी वठां। तव्हांजो इहो कम्युनिटी ठाहिण खां पोइ कोल्हापुर में पोइ माण्हुनि जो कीअं रिस्पॉन्स रहियो आहे? त फर्स्ट आवर टास्क वाज टू ब्रिंग द कम्युनिटी टुगेदर। भाई असां जेका पाण कम्युनिटी या मेंबर्स आहियूं, लेस्बियंस, गेस, ट्रांसजेंडर, सभिनि खे गॾु आणनि
असां गॾु आयासीं उन्हनि खे एजुकेट कयोसीं। उन खां पोइ असांजो टास्क हुयो भाई जेका कम्युनिटी कान्हनि उन्हनि में एजुकेशन माना उन्हनि खे असां अवेयरनेस क्रिएट करूं LGBT जे बारे में। त असां क्वेश्चन एंड आंसर सेशन्स रखियासीं, असां मूवी स्क्रीनिंग्स रखियूंसीं, असां लेक्चर्स रखियासीं, असां स्कूल्स में वञी करे कॉलेज में वञी करे लेक्चर ॾींदा आहियूं ऑन सेक्सुअल एंड जेंडर माइनॉरिटीज़। भाई कहिड़े प्रकार जी सेक्सुअल ओरिएंटेशन हूंदियूं आहिनि, कहिड़े प्रकार जी जेंडर आइडेंटिटी हूंदियूं आहिनि। त असां कोशिशि कई आहे ऐं असां कंदा रहिया हूंदा आहियूं भाई कोल्हापुर सिटी में असां इन टॉपिक जे बारे में अवेयरनेस क्रिएट करूं। हाणे मूंखे तव्हां खां पुछणो आहे, इहो जेको तव्हां सपोर्ट ग्रुप ठाहियो आहे कोल्हापुर में, इन में थोरो मूंखे अञा डिटेल में ॿुधायो, लेस्बियंस आयूं आहिनि ॿाहिरि कि खाली गे जो वधीक थियो आहे? बिकॉज इवन विद इन LGBTQ मां पढ़ियो आहे कि उन अंदर बि जाम स्टिग्मा आहे। हा, त डिस्क्रिमिनेशन हे विद इन द कम्युनिटी बि आहे जाम, पर छा आहे एॾो कान्हे जेतिरो सोसाइटी खां असांजे अगेंस्ट डिस्क्रिमिनेशन हूंदो आहे ओतिरो कान्हे। ऐं थोरी अंडरस्टैंडिंग ऐं थोरो छोकी असां पाण उन मां गुज़रंदा आहियूं त हिक ॿिए जी असांखे सम्झ ऐं डुख वधीक सम्झ में ईंदो आहे। ऐं तंहिं करे LGBTI इहो गॾु ई छो चवंदा आहिनि, छा असांजो जेको स्ट्रगल आहे उहो सभिनीनि जो गॾु आहे। असां सां जेको प्रॉब्लम थींदो आहे, असां सां जेको बि ट्रबल थींदो आहे लाइफ में, उहो सभिनीनि जो सेम आहे, भले उहो लेस्बियन हुजे, गे हुजे, बाइसेक्सुअल हुजे या ट्रांसजेंडर हुजे। हा, इंटरसेक्स माण्हुनि खे माना मूंखे पाण कीअं लॻंदो आहे उन्हनि सां वधीक इंटरसेक्स छा आहे? हा, इंटरसेक्स माना कीअं हूंदो आहे बाय बर्थ जेको चाइल्ड बॉर्न थो थिए उन जी सेक्सुअल और रिप्रोडक्टिव एनाटॉमी does not fit into the typical definitions of male and female. Okay. They might have sexual and reproductive anatomy which is not like identified into male or female. Right. Okay. माना उन्हनि खे सेक्सुअल पार्ट्स जो मेल जा बि था थी सघनि, फीमेल जा बि था थी सघनि, मे बी एक्सटर्नल पार्ट्स मेल जा हूंदा, इंटरनल पार्ट्स फीमेल जा हूंदा, त उन्हनि खे इंटरसेक्स चवंदा आहिनि। ऐं उन्हनि सां जाम बुरो थींदो आहे, छाकाणि त मां असांजे सिंधी समाज में ॾिठो आहे इहो, जेॾीमहिल कोई इंटरसेक्स ॿार पैदा थींदो आहे त हो दरियूं पर्दा बंदि करे छॾींदा आहिनि 21 ॾींहंनि जे लाइ, या अस्पताल में ई चई छॾींदा भई असांजो ॿार मरियल ई पैदा थियो, ऐं हो ॿार ॾेई छॾींदा आहिनि हिजरा कम्युनिटी खे। माना उन इंटरसेक्स ॿारनि खे त बॉर्न थियण खां तेॾीमहिल ई उन्हनि खे अबैंडन करे छॾींदा आहिनि। बट इहो नॉर्मल बर्थ थींदो आहे? इट्स अ नॉर्मल बर्थ, कंहिंखे बि थो थी सघे अहिड़ो ॿार। पोइ मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे भाई जे तव्हां यंग कपल आहियो ऐं तव्हांखे इंटरसेक्स ॿार थियो अथव त उनखे तव्हां नॉर्मल चाइल्ड वांगुरु रेस करो, उनखे एक्सेप्ट करो। देयर इज नथिंग रॉन्ग, इट्स जस्ट एम्बिग्यूअस जेनाइटल, डजंट मैटर। राइट राइट, आखिर त माण्हू आहे एंड इंटरसेक्स आई हैव सीन द इंटरसेक्स पीपल आई हैव मेट, दे आर ब्रिलियंट, दे आर आई एम श्योर। हाणे हिन सितंबर में साल थींदो असांजे IPC इंडियन पीनल कोड जो सेक्शन 377 रीड डाउन कयो। हाउ डू यू फील अबाउट दैट? आई फेल्ट रियली ग्रेट, इट वाज द मोस्ट हैप्पीएस्ट डे ऑफ लाइफ मुंहिंजी ज़िंदगी जो सभिनीनि खां ख़ुशी जो ॾींहुं हुयो। ऐं इन करे बि शायदि जेॾीमहिल कोर्ट जो वर्डिक्ट अनाउंस थियण वारो हुयो, न्यूज़ चैनल जेॾीमहिल चालू हुयो घर में TV, मुंहिंजी मम्मी मुंहिंजे पासे में वेठी हुई ऐं मुंहिंजी मम्मी बि एॾी ख़ुशी, उन अखियुनि में आंसू हुया भाई, माना हाणे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया बि मानियो आहे भाई हे कुझु ग़लति कान्हे करे भाई। प्यार, लव इज़ लव। एंड जंहिंखे ख़बर न आहे भाई सेक्शन 377 छा हुयो, सेक्शन 377 इंडियन पीनल कोड सेक्शन 377 was bought by the Britishers. It prohibited sexual acts that did not lead to procreation. माना जंहिंमहिल इंडिया ते ब्रिटिशर्स जो राज हुयो त उन महिल उन्हनि इहो एक्ट ठाहियो, इहो रूल ठाहियो हुयो कि जंहिंमहिल अगरि सेक्स करण सां ॿार नथो थिए त उहो सेक्स नॉर्मल न आहे, उहो सेक्स क्राइम आहे, अलाउड न आहे, क्रिमिनल आहे। राइट, क्रिमिनल आहे। वो स्ट्रेट कपल हेटरोसेक्सुअल कपल्स ते बि एप्लीकेबल हुयो। आई डोंट नो तव्हां केतिरियूं सिंधी पिक्चर ॾिठियूं, मां सिंधी सिनेमा ते जाम रिसर्च कंदी आहियां एंड मां इहो चङनि वॾनि खां पुछियो हुयो फिल्म मेकर्स सां, सिंधी फिल्म मेकर्स खां, कि सिंधी फिल्म में हिकु बि गे कैरेक्टर न आहे, ईअं छो? त मूंखे वधीकतर जवाबु ईअं मिलियो, सिंधियुनि में गे थोड़ी थींदा आहिनि, गे नॉर्मल थोड़ी आहे। मां चयो सिंधियुनि में गे न थींदा आहिनि, गे नॉर्मल आहे। गाइस, मां विशाल पिंजानी आहियां, मां बि होमोसेक्सुअल समलिंगी आहियां ऐं सिंधियुनि में बि समलिंगी हूंदा आहिनि। त हे जेको फिल्म मेकर्स जो रायो आहे, अॼु बि जेके सिंधी फिल्मूं ठहनि थियूं, देर आर वेरी ॾाढा ईअं ब्लैक एंड वाइट कैटेगरीज़ आहिनि, छोकिरो छोकिरी टिपिकल जेके स्टोरीज़ ठहंदियूं उहे थियूं ठहनि। हले न, ठीकु आहे, हाणे सिंधी फिल्म इंडस्ट्री में मूवीज़ ठहनि थियूं अञा अॼु ॾींहं ताईं, ऐं कपल्स जे बारे में ठहनि थियूं, सुठी ॻाल्हि आहे। ॾिसण वञो त इवन बॉलीवुड में हिंदी फिल्म्स में बि हाणे रिस्पेक्टफुली रिप्रेज़ेंट कयो अथऊं गे कम्युनिटी खे, ऐं मूंखे फुल विश्वास आहे भई सिंधी मूवीज़ में बि गे पीपल खे सुठी तरह रिप्रेज़ेंट कंदा।
इन फ्यूचर जेॾी महिल उन्हनि खे बि ख़बर पवंदी भाई हे कुझु अबनॉर्मल कान्हे या कोई डिज़ीज़ कान्हे ऐं सिंधियुनि में बि गे पीपल हूंदा आहिनि त सिंधी माण्हू बि सिंधी मूवीज़ ठाहिण में गे कैरेक्टर्स कंदा शर्म जी ॻाल्हि नाहे नॉर्मल माण्हू थींदा आहिनि जस्ट लाइक यू एंड मी यस एब्सोल्युटली यस तव्हांखे ॿियो कुझु असांजे ऑडियंस खे चवणो एनी लास्ट वर्ड्स लास्ट मैसेज हिकु ई चवणो आहे लव इज़ लव जे तव्हांजे पहचान जा कोई लेस्बियंस गे ट्रांसजेंडर इंटरसेक्स पीपल आहिनि त उन्हनि खे परे न करो उन्हनि खे अपनायो जे तव्हांखे कोई शंका आहे उन्हनि जे बारे में त अॼुकल्ह ऑनलाइन ते सभु इंफॉर्मेशन अवेलेबल अथव तव्हां ऑनलाइन वञो तव्हां पढ़ो LGBT कम्युनिटी जे बारे में त तव्हांखे ख़बर पवंदो भाई वी आर ह्यूमन्स जस्ट लाइक यू एंड वी टू डिज़र्व लाइफ फुल ऑफ डिग्निटी सेल्फ रिस्पेक्ट एंड लव जस्ट लाइक ऑल ऑफ यू ऑल विशाल हिकु लास्ट सवाल मूंखे तव्हां खां पुछणो आहे तव्हां अॼु पंहिंजे टेड टॉक में चयो भई एज न थींदी आहे कमिंग आउट जी एंड ऑल्सो कोई भी तो थी सघे LGBTQ पॉसिबल आहे उन्हनि पाण खे सुञातो न आहे या पाण खे ॿुधाइण में माण्हुनि खे ॾाढो उन्हनि खे या समाज जे साम्हूं अचण में हिचकिचाइनि था या ड्रिडनि था समाज जे साम्हूं अचण में त काई एज थींदी आहे छा कमिंग आउट जी हिकु ईअं बि थी थो सघे भई सोसाइटल प्रेशर जे करे जेके गे छोकिरा आहिनि उन्हनि बि ज़बरदस्ती में शादी कई आहे छोकिरनि सां ऐं लेस्बियन जेके मायूं आहिनि उन्हनि बि ज़बरदस्ती छोकिरनि सां शादी कई आहे बिकॉज ऑफ इंडियन सोसाइटी मां चङा ईअं केसिस ॾिठा आहिनि जिते होमोसेक्सुअल्स या गे माण्हुनि फैमिली प्रेशर जे करे पंहिंजी सेल्फ एक्सेप्टेंस रियलाइज़ेशन हुजण खां पोइ बि छोकिरनि सां शादी कई आहे त मूंखे उन्हनि खे एतिरो ई चवणो आहे जितना मां ॾिठा आहिनि मोर देन 70% ऑफ दीज मैरिजेस एंड इन डिवोर्स और ऐं तव्हां पंहिंजे माउ बाप जे ख़ुशीअ जे लाइ पंहिंजे ख़ुशीअ लाइ त न तव्हां पंहिंजी त ख़ुशी दॿाए करे मारे ई छॾी अथव तव्हां पंहिंजे माउ बाप जे ख़ुशी जे लाइ कंहिं न्याणीअ सां शादी करो था या छोकिरे सां शादी करो था ऐं पोइ उहा शादी बि मन खे कमाई न फ्रूटफुल न हूंदी आहे पोइ डिवोर्स में थींदो आहे त तव्हां पंहिंजे माउ बाप जे ख़ुशी जे लाइ कंहिं ॿी छोकिरीअ जी लाइफ था ख़राबु करो इहो मां विनंती कंदो आहियां भई तव्हां प्लीज़ न करो त इहो ख़्यालु रखिजो भाई उहा बि कंहिंजी भेण आहे कंहिंजी धीउ आहे ऐं मन जे अगरि जे करे भई तव्हांजे होमोसेक्सुअलिटी करे अॻियां हली करे तव्हांजी मैरिज ब्रेक थी थिए त उहो उन जी बि लाइफ ख़राबु थी करे उन बि टाइम वेस्ट थो करे फैमिलीज़ जी बि हा फैमिलीज़ बि थी टुटनि इवन मूंखे बि मुंहिंजे पेरेंट्स खां जाम प्रेशर हुयो भाई तूं शादी कर पर मां जेॾीमहिल चयोमांनि भाई मां पंहिंजे ख़ुशीअ करे या तव्हांजी ख़ुशीअ करे या छोकिरीअ जी लाइफ न बर्बादु कंदुमि त हुन बि मुंहिंजी ॻाल्हि मञी ऐं मूंखे प्रेशराइज़ न कयूं त इहा दरख़्वास्त सिंधी माउ पीउनि जे लाइ बि आहे भई तव्हां पंहिंजी ख़ुशीअ लाइ पंहिंजे ॿार जी ख़ुशी न मारो ऐं पंहिंजी ख़ुशीअ लाइ कंहिं ॿिए न्याणीअ जी बि लाइफ न तबाह कजो प्लीज़ राइट हिननि जो नालो विशाल पिंजानी आई एम सुपर प्राउड ऑफ हिम मां पहिरियों दफ़ो हिननि सां मिली आहिनि अॼु कोल्हापुर में टेडेक्स में हिननि टॉक ॾिनो एंड सिंधी गे माण्हू बि हूंदा आहिनि जेके नॉर्मल हूंदा आहिनि हिननि पंहिंजो सपोर्ट ग्रुप चालू कयो आहे ऑल्सो हार्ड कोर बिज़नेसमैन आहिनि हाणे इंटरव्यू लाइ चवंदा जल्दी कर मूंखे धंधे पे चढ़णो आहे मां घड़ीअ खे बि त ॾिसां भई वञो हटड़ीअ ते वञिणो आहे हटड़ी चवंदा आहिनि दुकान खे छा चवंदा आहिनि हटड़ी त उहो थींदी आहे न ॾियारी अच्छा त उहो शॉप जे करे मूंखे बि पंहिंजे दुकान ते वञिणो आहे हा प्लीज़ ॿुधायो भाई सिंधी में दुकान खे शॉप खे छा चवंदा आहिनि जेतिरे क़दुरु मुंहिंजो नॉलेज आहे शायदि हटड़ी चवंदा आहिनि पर जे मां ग़लति आहियां त प्लीज़ कॉमेंट बिलो एंड प्लीज़ एनलाइटन अस असांजो बि नॉलेज वधायो सिंधी जे बारे में पंहिंजो बि नॉलेज वधायो सिंधी जे बारे में विशाल माण्हू तव्हांखे किथे था ॻोल्हे सघनि फेसबुक इंस्टाग्राम आई एम देयर ऑन फेसबुक आई एम देयर ऑन इंस्टाग्राम आई एम देयर ऑन ट्विटर यू कैन फाइंड मी ऑन फेसबुक विथ माई नेम विशाल पिंजानी और ज़्यादा रिफाइन सर्च करना हो तो कोल्हापुर डाल दो वैसे शक्ल याद रखो कि पहला फोटो मेरा ही आएगा फीड में सेम विद इंस्टाग्राम यू गूगल विशाल पिंजानी यू कैन सी मी देयर एंड ऑन ट्विटर आई एम विद ID amen_tari AMEN_TARI but I'm not very active on Twitter so Facebook and Instagram is the thing. Lovely. Thank you. Thank you so much. Keep up the good work. Yes, like thank you so में much. keep up the good work. रानी कमेंट अच ना. And finally हिन सां मूंखे मिलाइण वारी राणी इहा एॾी सदोरिया ओ माय गॉड कल्ह खां असां कोल्हापुर घुमूं था घुमाए थी एंड हिननि सां मूंखे मिलायो हिननि जा दोस्तनि एंड आई एम वेरी प्राउड I'm glad you both met. हे चाहिनि था ऐं हिननि जी ज़रूरत बि आहे कि जाम माण्हुनि में LGBTQ जी अवेयरनेस वञे एंड आई एम ग्लैड कि तव्हां ॿई कनेक्ट थियव थैंक यू आई होप सोसाइटी में ज़रूरी चेंज ईंदो सिक में सदोरा असां गॾु आहियूं प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो हिन थैंक यू हिन वीडियो खे लाइक कयो विशाल खे मैसेज कयो सदोरे छोकिरे खे कुझु बि ग़लति मैसेज न कजो मां अची करे पोइ ब्लॉक कंदीमांव प्लीज़ ऑलराइट हिन वीडियो खे लाइक कयो शेयर कयो एंड फाइनली सब्सक्राइब टू द सिंधी फिल्म फेस्टिवल Please do subscribe Sindhi Film Festival. Bye guys.
Bye guys. Thank you for watching.